रानीपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं मदद अली सोलंगी जी रिपोर्ट मुताबिक़ डी राइजिंग स्टार एलिमेंट्री स्कूल सिस्टम रानीपुर में इम्तिहाननि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दान खे शील्डियूं ॾियण जे सिलसिले में कोठायल तक़रीब। उन मौक़े ते पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे शील्डियूं ॾियण बैदि मौलाना सफदर अली मल्ला सर शुआब ॼामड़ो मुख्तियार राजपत तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मां जस थो ॾियां त डी राइजिंग स्टार एलिमेंट्री स्कूल सिस्टम रानीपुर जे उस्तादनि खे जिन शागिर्दनि खे सुठी तइलीम ॾिनी आहे ऐं अॼु उन्हनि शागिर्दनि इम्तिहान पास करे पोज़ीशन हासिल कई आहे। हुन वधीक चयो त मां इलाइक़े वासियुनि खे अपील थो करियां त पंहिंजे ॿारनि खे तइलीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़नि, छो त तइलीम सां ई तरक़ी थींदी आहे। जीअं उहे शागिर्द आला तइलीम हासिल करे पंहिंजे वालिदैन ऐं मुल्क जो नालो रोशन कनि। साल खां असां हिन स्कूल खे संभालियोसीं ऐं ज़ीरो तो असां 80% रिज़ल्ट खणी आयासीं ऐं अलहमदुलिल्लाह असांजी बहितरीन टीम सर शुआब ॼामड़ो साहब प्रिंसिपल ऐं सर मुख्तियार हुसैन राजपूत साहब जेके बतौर इंस्पेक्टर स्कूल में पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि ऐं जिन पेरेंट्स जा बच्चा हिते पढ़नि था उन्हनि जो एतमाद यकीनन असां हासिल करे चुका आहियूं ऐं रिज़ल्ट उन्हनि जे घरनि में पहुची चुको आहे। बक़ाया पेरेंट्स खे हिकिड़ी असांजी रिक्वेस्ट आहे, असांजे ॿारनि न ॾियो, फ़क़ति असांजे स्कूल खे अची ॾिसो। फ़क़ति ABCD न, पर असां भला बच्चा उहे तयारु करे रहिया आहियूं जेके मुआशरे में इंसानियत जा अलम बरदार थियनि। तमामु वालिदैन खे गुज़ारिश आहे, अचो हिकु दफ़ो अची द राइजिंग स्टार एलिमेंट्री स्कूल सिस्टम रानीपुर मीरपुर मोहल्ला नियर टू SDO बागड़ा ऑफिस रानीपुर खे ज़रूरु विज़िट कंदा।